मानी पोइ हूंदो नको भला राति लाइ जेको हुयो बाईअ खे खणी ॾिनमि। महिमान त मूं बि ॾिठा, पर सोचियोमि त मुंहिंजे वटि महिमाननि जे लाइ खाधो हूंदो। सभिनी खाधो बराबरि करे झलियो, ऐं मुंहिंजे वटि त महिमान पिया अचनि, हुनजो खाधो त अॻ में ई ख़तमु थी वियो। माई बाई सोचियो हूंदो त महिमान हितां बुखिया न वञनि, हुनजे करे सभिनी घरनि मां लप लप खणी वई हूंदी। सिर्फ़ु असां न, पर अॼु राति कंहिं बि घर में कुनी कान चढ़ंदी। कजी राति त गुज़ारे हूंदासीं, पर अञा बि जेकॾहिं राजन ॿिनि ॾींहंनि में शहर मां वखर वठी न मोटियो त पोइ सोचो थिए त छा थींदो। शायदि असांजी मौत कुदरत वारे बुखनि विघे लिखी आहे, उहो ई नसीब थींदी। न कजी, जेको रोज़ी जो मालिक आहे उहो बुखनि जी मौत कॾहिं बि न ॾींदो। बाक़ी मौत परहक आहे, उनखां इनकार न आहे। तूं रब ते भरोसो रख त उहो असांखे बुखनि ते कॾहिं न मारींदो। जिनी दावत न बिज कनी तुंहिंजो आसरो, अवल दी उन्हनि खे पोइ उभारी सिज। राणी पकाई छॾ, मूंखे हुनजो नालो ॿुधा जंहिंजे लाइ तूं राति ॾींहुं मांदी आहीं। मांदी दिलि त सभिनी लाइ आहे, पर मिड़ई मोर दिलि खे वधीक तंग थो करे। ख़बर आहे मूंखे, इन करे न त मां हुनखे चाहण लॻी आहियां, पर मुंहिंजे ग़लति इल्ज़ाम जे करे हू हितां अकेलो तड़िजी वियो आहे। नेठि त मेलो थींदो, दुआ आहे त वरी सॼण गॾु थींदा ऐं असां में ख़ुशियुनि जा गीत झूमी पवंदा। उहो बाबो ॻोठ बियो ई न आहे, अञा हिते ई रहियल आहे। हुनजे ॻोठ में बुख वाका पई करे, हुनखे हिते सुखियो टुकुर मिले पियो, पोइ तूं सोच त हू वापसि कीअं वेंदो। इहो ई सोचां थो, हिन मोर खे हितां कीअं कढिजे। मोर खे पातर हणी पोइ हितां रवानो कंदासीं। न रधीम न, जेकॾहिं मोर खे पादरणी तां कढियोसीं न त इहो मोर मुंहिंजी वञी चाचा वटि शिकायत कंदो, पोइ चाचो वरी मूंखे ॿीहर घर में दाख़ थियण ई कोन ॾींदो। पोइ छा तूं मोर खे पंहिंजे सिर जो ताज बणाईंदे छा? ईअं ई करिणो पवंदो। मूंखे चाचा ई पंहिंजी सोट जी दिलि खटण लाइ हिन मोर जे अॻियां झुकिणो ई पवंदो, ऐं हिन कमीने मोर खे मूंखे साईं साईं करिणो पवंदो। तॾहिं वञी मां पंहिंजी सोट जी दिलि में जाइ ठाहींदुसि। तोखे पक आहे त ईअं करण सां तोखे कामयाबी मिलंदी? चाचो ऐं सोट मिड़ई ग़रीबनि जा सवाया हमदर्द आहिनि, उन करे चाची ऐं सोट जी दिलि खटण लाइ असांखे मिली करे इहो ड्रामो करिणो ई पवंदो। ऐं मां हिन मोर खे ज़रे जो बि नुक़सानु पहुचायो न त पोइ चाचा ई मुंहिंजी सोट हमेशह लाइ मूंखां रिश्तो ख़तमु करे छॾींदा। हा त पोइ पहिरियां मोर जी दिलि खटण जी कोशिशि कर, अॻिते क़दम उहो वधाइजांइ। भाई सिज जी लहण ते पहुतो आहे, अञा ताईं रांझण जो को बि ॾस पतो ई कोन्हे। भाई अॼोकी हीअ क़यामत भरी राति कीअं गुज़रंदी? जेको थोरो घणो घर में पयल हुयो उहो खणी मूं महिमाननि खे खाराए छॾियो। अॼोकी राति त कंहिंजे घर में बि कुनी कोन चढ़ंदी। काश जेकॾहिं महिमान न अचनि। न भाई न, महिमाननि जी ॻाल्हि न कर, हू पंहिंजो नसीब खाई आहे न। बाक़ी कुदरत वारो असां खां बुख जो इम्तिहान पियो वठे। रब पाक जी नाशुक्री करे शैतानी ॻाल्हियुनि खे तरजीह छो पई ॾी? रोज़ीअ जो ज़िम्मो मुंहिंजे रब पाक जो आहे, छा हुनजो इहो हक़ न आहे त असां खां बि बुख जो इम्तिहान वठे? मुजेरी, असां त बुख जो इम्तिहान ॾियण जे लाइ तयारु आहियूं, पर जेकॾहिं ॿियनि जे घर में बि अॼु कुनी न चढ़े त पोइ सभ जा सभु अची हिते वेहंदा।
सही हुई सवाल कंदा। असांखे बि मुक्ती सां गॾु वञिणो हो मुंहिंजी, पर तुंहिंजे ग़लति फ़ैसिलनि जे करे असां पुठियुनि काठनि ते मजबूर थी विया। वॾी ग़लती कई असां इहा त तोखे पंहिंजो उचेरी कयोसीं। जेकर वो बुख खे बर्दाश्त नथा करे सघनि ऐं हिते अची असांखे कावड़ में घटि वधि ॻाल्हाइनि था न, त उहो बि उन्हनि जो हक़ आहे, छो त उन्हनि मूंखे चङो चूंडियो आहे ऐं मुंहिंजो बि इहो फर्ज़ु आहे त मां उन्हनि जी हर मुसीबत दूर कयां। पर इहा त मूंखे ॼाण ई कोन्हे त हज़ारे कोशिशुनि जे बावजूद बि मुंहिंजो हथ एॾो तंग थी वेंदो जो मूंखे किथां टको पैसो बि न मिलंदो। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।